मौक़े जो फ़ाइदो वठणु अकुलमंद माण्हू जो कमु आहे। दाना माण्हू, सियाणो सेवको माण्हू पंहिंजे वक़्त जो क़दुरु कंदो आहे, छो त वक़्तु इंसान जे लाइ सभ खां वॾो सरमायो आहे। वक़्तु सभ खां वॾी दौलत आहे। वक़्तु सभ खां वॾो इंसान वटि ज़ख़ीरो आहे। उन वक़्त जे ज़रिए इंसान दुनिया बि कमाए सघे थो, दीन बि कमाए सघे थो, फ़क़ीरी बि कमाए सघे थो, दौलत बि कमाए सघे थो। वक़्त सां जंहिं वक़्तु विञायो न दुनिया न दीन कुझु न मिलंदुसि। मिसाल हिकिड़ो माण्हू आहे, सुबुह जो उथियो, निकिरी वियो मंडी में, बाज़ार में वञी को धंधड़ो कई, कमु कई, शाम जो ईंदो त 5 रुपया बचाए खणी ईंदो न, कुझु न कुझु पंहिंजे लाइ कमाए खणी ईंदो। हिकिड़ो माण्हू सुम्ही पवे, निंड पियो हुजे, सॼो ॾींहुं बिस्तरे जे हवाले हुजे, शाम जो हथ मलींदो न, हथ ख़ाली हूंदा न। हिकिड़ो माण्हू मूं वटि आयो, मूंखे चए पियो साईं मूंखे अलाह जो बानो मिले ई कोन थो। सभु अलाह जा बाना आहिनि, तोखे कहिड़ो खपे? अहिड़ो मूंखे माण्हू खपे जो मां उन वटि वञा, मूंखे मज़ूरी ते रखे, मज़ूरी ते मूंखे रखे, पर जेको मां चवां ईअं करे। मूं वटि छा थो चई कि मां वञा उन वटि मज़ूरी जे लाइ, पोइ मूंखे एयर कंडीशन कमरो हुजे, उन में थधिकार AC हले पई, पोइ मूंखे चसमी पए। सॼो ॾींहुं सुतो पियो हुजां, मंझंदि जो उथां मूंखे खुशका चांवर खाराए, कुकड़ जो गोश्त हुजे या छेले जो गोश्त हुजे, उनजो कोल मानी खाराए, वरी मानी खाई पी वरी सुम्ही पवां। टे पारी जो वरी उथां, पोइ जेतिरा पैसा घुरांसि, 5,000 10,000 जेतिरा घुरांसि ओतिरी मज़ूरी ॾिए, पोइ मां मोकिली। अहिड़ो माण्हू मूंखे मिले ई कोन। हाणे अहिड़ा टोटली माण्हू जेके पंहिंजो दुनिया में तरीअ ते पेश थो घुरनि, इहे पंहिंजी ज़िंदगी बि विञाईंदा आहिनि, ॿियनि खे बि बर्बाद कंदा आहिनि। पंहिंजे घर, पंहिंजो बच्चा, पंहिंजा भाई, पंहिंजी फैमिली खे बि परेशान कंदा आहिनि। मर्द उहो आहे जेको ॿिए जे मथां भाड़े न, पर ॿियनि जा ॿार खणे। सम्झो था? ॿियनि जे मथां पंहिंजो बोझ रखी वेठो हुजे, पोइ उनखे ज़ाल बि पादर आणींदी। जेको माण्हू हिमत भरियो हूंदो, महिनत कश हूंदो, पंहिंजे वक़्त खे सही मक़ासिद में इस्तेमालु कंदो, पोइ दुनिया बि कमाए सघे थो, आख़िरत बि कमाए सघे थो। सुस्ती इंसान जी सभ खां वॾी दुश्मन आहे। सुस्ती कमनि कारोबारनि में, दीन में, दुनिया में, ज़ाहिर बातिन में माण्हू खे वॾो नुक़सानु ॾिए थी सुस्ती। ऐं पंहिंजे वक़्त खे विञाए ग़फ़लत में, सुस्ती में, इहो माण्हू सवाइ पछताइण जे, सवाइ पिशेमानी जे, इनखे ॿी का हड़ हासिल न थींदी। इंसान जी सभ खां वॾी दौलत हिकिड़ो वक़्तु आहे, ॿी हिमत आहे। छा? हिमत, दिलेरी, बहादुरी। हिमत सां उथी माण्हू पवे न त डूंगर बुॾारे सघे थो। हिमत सां माण्हू उथी पवे, इहो साढा 5-6 फुट जो माण्हू आहे, पर जबल पहाड़ बुॾारे सघे थो, जेकॾहिं हुन में हिमत हुजे। हिमत न आहे त कुझु बि कोन्हे। हिमत न आहे त इहो हिकिड़े कख वांगुरु आहे, जीअं कख पियो हुजे ज़मीन ते, माण्हू खे लताड़णो न थिए। पर जंहिंमें हिमत हुजे न, त इहो दुनिया जा वॾा कारनामा सरंजाम ॾेई सघे थो।
इन जे लाइ असांजे दीन असांखे हिम्मत सेखारी आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो पिया अल मोमिनुल क़वी खैरुम मिनल मुमिनित तय्यिब। ज़ईफ़ मोमिन खां मज़बूत ताक़तवर मोमिन भलो। वफ़ी कुल्लिल खैर आहे ॿिन्ही में भलाई। हो बि मोमिन आहे, हो बि मोमिन आहे, हुन में बि भलाई आहे, हुन में भलाई आहे। पर ज़ईफ़ मोमिन खां ज़बरो मोमिन, ताक़तवर मोमिन, हिम्मत भरियो मोमिन इहो भलो आहे ऐं अलाह वटि वधीक प्यारो। सम्झंदा पंहिंजे अंदरि हिम्मत पैदा कयो, मायूस न थींदा कयो। मायूसी कुफुर आहे। मिसाल कंहिं माण्हू खे नाकामी थी वई, कम में कामयाबी न थी त मायूस थी वेंदो आहे। मायूसी मर्दनि जो शेरो ई न आहे। तव्हां मर्द आहियो, मायूसी कमु हूंदो आहे। बुज़दिल माण्हू, सुस्त माण्हू, कंहिं न कम जा निकम्मा माण्हू, उन्हनि जो कमु आहे मायूसी। तव्हांजो कमु मायूसी न आहे। तव्हां मिसाल नाकामी थी बि वञे त वरी उथी खड़ा थियो। अॼु नाकामी थी आहे त सुभाणे कामयाबी ज़रूरु मिलंदी। सम्झो था? वरी अहिड़ा जेके मायूस माण्हू आहिनि उन्हनि सां संगत बि न रखंदा कयो। मायूस माण्हू जेके ॻाल्हियूं ॿोलियूं कंदा जो रहंदो तव्हांजो नीमो कढी छॾे। चवंदा आहिनि खट्टर पंहिंजो त हारे पर ओड़े पाड़े जो भारे। सुस्त इहा इहो कमु वरी कीअं थी न सघिसी बाबा, तूं किथां करे सघिसी। इहो रहंदो हुनजी जेका पंहिंजो कुवत हुई अंदरि वारी हुनखे डावाडोल करे छॾी। पर जेकर कंहिं मुड़ुस माण्हू सां वेहंदो न, उहो तव्हांखे चवंदो बाबा घबराए न, मां तोसां गॾु आहियां न, इनशाला कामयाब आहे। हुनजो साह वधी वेंदो, हुनखे हिमत वधी वेंदी आहे। त तव्हां पंहिंजो यार, पंहिंजो दोस्त, जेको दिली दोस्त हाल भाईंदो, कॾहिं बि कंहिं बेहिम्मत माण्हू, सुस्त माण्हू उनखे सां कॾहिं बि यारी न रखिजो। दोस्ती जॾहिं बि रखो त कंहिं हिम्मत भरे, कंहिं ताक़तवर मोमिन सां दोस्ती रखंदा। ऐं ला तासू अला मा फातकुम। हेरे ॾिस पुट, ला तासू अला मा फातकुम। क़ुरान शरीफ़ में अल्लाह फरमाए त जेका शइ तव्हां खां हथां हली वई उन ते अफ़सोस न कयो, अफ़सोस न कयो। जेका शइ हथां हली वई, हे क़ुरान जा लफ़्ज़ आहिनि। जेका शइ तव्हांजे हथनि मां हली वई उन ते अफ़सोस न कयो। बसि इहा मुंहिंजे नसीब में न हुई। बसि हाणे हिकिड़ी शइ हथ न आई, पोइ पियो किंझे कुड़के, यार इहा शइ छो न मिली, हीअं कयां त हीअं थिए हा, हीअं कयां त हूअं थिए हा। सॼो ॾींहुं वेठो हुनखे पंहिंजो पाणी विलोड़ींदो, ख़्यालात जा इहे पुलाउ वेठो पचाईंदो, कुझु बि न वणंदो। ला तासू अला मा फातकुम। जा शइ तव्हां खां हथनि मां हली वई, विछड़ी वई, जुदा थी वई, न मिली, घबरायो न, या तव्हांजे नसीब में न हो। अलाह थी सघे थो हुन खां भली ॿी का शइ तव्हांखे ॾिए। इहा जेका शइ न मिली आहे न, मिसाल हिकिड़ी तव्हां चयो पिए त मुंहिंजी हिते शादी थी, इहा छोकिरी मूंखे मिले, न मिली, ॿियो को परणिजी वियो, उनजो नसीब होॾे हुयो। थी सघे थो हुन खां का भली ॿी ज़ाल तव्हांखे मिले। इहा इंसानियत जी कमज़ोरी अथव। जेका शइ हथनि मां हली वई त हली वई, पखी उॾामी वियो, पोइ चवंदो अलाह यार उॾामी वियो, वठां था पकड़ियां था, हो त ॿियो उॾामी न, हाणे कंहिंखे पकड़ींदो, हाणे वरी ॿियो को बोल, अलाह वरी ॿियो मिलाईंदो। सम्झो था? अल्लाह तबारक व तआला जल शानहू क़ुरान शरीफ में फरमायो आहे ला तासू अला मा फातकुम। जा शइ तव्हां खां फौत थी वई, हथनि मां निकिरी वई, उन ते परेशान न थियो, गमज़दा न थियो। इन में का हिकमत हूंदी। जेके अलाह ताला कमु करे थो न, उन में राज़ हूंदा आहिनि। के शयूं चाहियूं था त हीअ शइ हीअं थिए, हीअ कमु भलो आहे, हीअं थियणु खपे,
पर इहा असांखे त ख़बर न आहे त उन में फ़ाइदो आहे या नुक़सानु आहे, उहो त अलाह बहितर ॼाणे थो। माउ जे ममता खां, पीउ जे प्यार खां अलाह पंहिंजे बाननि सां वधीक महिरबानी करे। अलाह जेको फ़ैसिलो कयो आहे उन में हिकमत हूंदी, उन में राज़ हूंदो। जेका शइ तव्हांखे न मिली आहे, अलाह ताला जल शान जो इन में को राज़ हूंदो, का हिकमत हूंदी। मुमकिन आहे उन खां वरी ॿी का शइ भली अलाह ताला तव्हांखे ॾेई छॾे। इंशाअल्लाह सम्झो था? त तव्हां जेके सुस्त माण्हू या बेहिम्मत माण्हू उन्हनि सां बिल्कुलु यारी न रखो। जेकी जो ख़ुदि नाकाम माण्हू आहिनि, नामुराद माण्हू आहिनि, उन्हनि सां यारी हूंदी, उन्हनि सां गॾिजी वेंदो त तव्हांखे बि उहे पाण जहिड़ो बणाए छॾींदा। अलमरउ अला दीन ख़लीलिही फलयंजुर अहदुकुम इला मन युखालिल। मदीने वाले साईं फरमाए त माण्हू हमेशह पंहिंजे दोस्तनि जे तौर तरीक़े खे अपनाईंदो आहे। रंग ढंग, सूरत, शिकिल, कपिड़ो लटो, आदतूं, अतवार, अखलाक उहे बणाईंदो आहे जहिड़ी संगत हूंदी। साईं फरमाइनि था जॾहिं कंहिंसां संगत रखो न, ॾिसी वाइसी जांचे परखे पोइ यारी रखंदा कयो। बुरो यार जेको आहे न, उहो तव्हांखे वञी कंहिं ओझड़ में विझंदो, कंहिं बुराई में वञी विझंदो, कंहिं नुक़सान में तव्हांखे विझंदो। तंहिंजे करे बुरनि यारनि खां उहो बग़ैर यार जो विझो भलो, पर बग़ैर यार खां या बुरे यार खां, कंहिं सुठे यार सां, कंहिं अलाह वारे सां, कंहिं फ़क़ीर सां यारी न हूंदी। बुज़ुर्ग हिकिड़ो तमसील ॾिनो आहे त कुए ऐं ॾेडर पाण में यारी रखे। कंहिं कुओ ऐं ॾेडर, कुओ रहे पिरनि में, खुशकी में, ऐं ॾेडर रहे पाणी में। पोइ ॾेडर चयो यार यारी त रखीसीं, पर हाणे तूं रही खुशकी में, मां रहां पाणी में, मिलूं कीअं? दिलि घुरे कचहरी जे लाइ त मिलूं कीअं? कुए चयो इन जो फिक्र न कर, मां बंदोबस्तु कयां। कहिड़ो? चई मां वञा थो कंहिं कोरीअ जे घर मां सुट जी आटी खणी थो अचां, धागो, पोइ तुंहिंजे बि पेर में ॿधूं था, मां बि पंहिंजे पेर में ॿधां थो। पोइ जेकॾहिं तोखे मुलाक़ात जो शौक़ु थिए त उन रस्सी खे छिकजांइ त मां बि डर मां निकिरी ईंदुसि। वरी जे मूंखे शौक़ु थींदो त मां तुंहिंजी अडोरी छिकींदुसि त तूं वरी पाणी मां निकिरी अचे, कचहरियूं कंदासीं ॾाढियूं किनारनि ते वेही। सुभान अल्लाह। चई ठीकु आहे साईं। उहो वियो, वञी वियो, सुट जी आटी खणी आयो, उन ॾेडर खे बि ॿधई, पाण खे बि ॿधई। पोइ ॿ टे ॾींहं ईअं गुज़रिया, हुनखे शौक़ु थिए त हू धागे खे छिके त हू निकिरी अचे, हुनखे शौक़ु थिए त हू छिके धागे खे। ख़ुदा जी कुदरत हिकिड़े ॾींहुं ईअं कुओ जो ॿाहिरि निकितो त हिकिड़ी ॻिझ हुजे, का सिरण हुजे, त ईअं झारो ॾिनी त कुए खे खयूं थी वञे। कुए खे जो मथे खयईं त उहो जेको ॾेडर हो सो पोइ हेठो लड़कंदो पियो वञे। कंहिं माण्हू हकल कहिड़े ॾेडर तूं कीअं थो टंगियो वञी, तूं त पाणी जी मखलूक आहीं, पाणी में निकल, सिरण तोखे कीअं खणे? जीअं त हिन नादान कुए जी यारी मूंखे लड़काई। मां त महफ़ूज़ हुउसि पाणीअ में, सिरण मूंखे कोन खणे आहे, पर कुए जी यारी, कुए जूं सलाहूं, पाण त टंगियो थो वञे, मूंखे बि टंगाए। बुरियूं यारियूं, बुरियूं संगतूं ईअं माण्हुनि खे टंगाए छॾनि थियूं। त तव्हां हमेशह सुठनि माण्हुनि सां दोस्ती रखो, सुठनि माण्हुनि सां यारी रखो। सुठो माण्हू भला नफ़ो न ॾींदो त नुक़सानु त कोन ॾींदो न। बुरो यार जेको आहे न, चवंदो बसि मल विड़ किरे त धकु मूं ते आहे न, त धकु हुनजो गाॾो भॼंदो त उते धकु कहिड़ो। चढ़ जा बेटा सूली पर राम भली करेगा, सूरी ते चाढ़ींदुसि पोइ राम भली करे।
बुरे यार जी संगत जेका है सा इंसान के दीन में भी दुनिया में भी नुक़सान पहुंचाईंदी उन जे करे तव्हां यार सुठा बणायो संगत सुठी बणायो ऐं माण्हू खे सुधारींदी बि संगत आहे बिगाड़ींदी बि संगत आहे तवज्जो आहे मुरे इंसान यक जोहरे लतीफ़स्त बा हर की नशीनत खूए ऊ पजीरत बा हर की नशीनत खूए ऊ पजीरत इंसान हिकिड़ो लतीफ़ जोहर आहे जहिड़ी संगत में वेंदो उहो रंग ढंग आदत मिटीअ खे ॻोल्हींदा आहिनि उनखे पिलोड़ो ठाहींदा आहिनि सिर जो मिटी जो पिलोड़ो इन खे सिंधीअ में सॾिबो आहे थोपो छा चइबो आहे सिंधी में थोपो इहो मिटी जो ॻोयल पिलोड़ो उहो थोपो जहिड़े बि कारब में विझिबो सिर ओड़ी ठहंदो जेकॾहिं इहो थोपो तव्हां 9 इंच जी सिर में विझंदो त सिर 9 इंची ठहंदी जेकॾहिं तव्हां इहो थोपो फुट वारी सिर में विझंदो त सिर फुट वारी ठहंदी पर रूफ़ वारी सिर हूंदी आहे जंहिंमें गुल चिट हूंदा आहिनि जेकॾहिं इहो थोपो सादो थोपो तव्हां उन रूफ़ वारी सिर में विझंदो त उन में गुल चिटनि वारी उहा सिर ठहंदी हाणे इहो थोपो साॻियो ई थोपो आहे पर इहो कमाल उन कारब जो आहे जहिड़े कारब में थोपो पवंदो आहे सिर ओड़ी ठही निकिरंदी आहे इंसान मिटी जो पिनोड़ो आहे थोपे वांगुरु आहे माण्हू ठहियो मिटी मां इंसान जेको आहे सो आहे मिटी जो पिनोड़ो आहे मिटी जो थोपो आहे ऐं हे संगतूं जेके आहिनि से ये संगतूं अथव इन कारब वांगुरु हाणे हिकिड़ो नौजवान छोकिरो आहे उनखे तव्हां मवाली सां गॾु वेहारियो त आस्ते आस्ते उहो सिगरेट पीअंदो चिप्स चर्स पीअंदो चिलम पीअंदो हुको पीअंदो भंग पीअंदो जहिड़ी संगत मवाली हूंदी त हे बेड़ो मवाली थी वेंदो इनखे मुले सां छॾियोसि त मुलो थी वेंदो फ़क़ीर सां ज़िक्र वारे सां सॼो त वरी हला वारो थी वेंदो सम्झो था त माण्हू इन थोपे वांगुरु आहे ऐं संगतूं कारब वांगुरु आहे तव्हां कोशिश इहा कयो त तव्हां अहिड़ो कारब ॻोल्हियो जंहिंमें तव्हां में गुल चिट दीन वारा सुन्नत वारा शरीयत वारा इस्लाम वारा चिट हाणे ॾिसो तव्हां हिन मजलिस में तव्हां अलहमदुलिल्लाह अचो था हैदराबाद शरीफ़ में हर महीने तव्हांजे ॻोठ जा तव्हांजे ओड़े पाड़े जा माण्हू उन्हनि खे बि ॾिसो वरी तव्हांखे बि ॾिसो को फ़र्क़ु नज़र अचे थो जी तव्हांजे ॻोठ जा माण्हू तव्हां उन ॻोठ मंझूं आया आहियो अॻ में तव्हांजी कैफ़ियत कहिड़ी हुई आहे तव्हांखे पाण खे ख़बर आहे तव्हांजो शिनाख्ती कार्ड बि तव्हांखे ॿुधाईंदो पर हींअर जॾहिं तव्हां हिन सोबत में आया आहियो हिन संगत में वेठा आहियो को फ़र्क़ु थियो आहे या न जी बेनमाज़ निमाज़ी थी वियो आहे बिना दाढ़ी वारे दाढ़ी रखी आहे साईं चादर पाई वेठो आहे अलाह जो ज़िक्र थो करे चोरियुनि